पाप नगर, पाप नगर। सरदार साईं, गोराम खान जो पुट अचणो वो छो न आयो? तव्हां हालार खान खे माराए त न छॾियो आहे? हालार पंहिंजी मर्ज़ीअ वारो आहे, अचे अलाए न, तोखे हुनजो फिक्र छो लॻो आहे? सरदार साईं, हालार जी हयातीअ जी ॻणती आहे मूंखे। हालार जी हयाती हुनजे हथ में आहे, जेकॾहिं मुंहिंजे ताबे रहंदो त हयाती वाणींदो, न त गोराम सां गॾु दफ़न थींदो। मरियम, हालार जी ज़िंदगी जो तूं फिक्र न कर, तूं पंहिंजी हयाती जो फिक्र कर। राणीअ जे मिलण ताईं ज़िंदा आहीं तूं। मूंखे भले मार, पर राणी खे हयाती बख़्शे छॾेसि, लाहे छॾ उनखे पंहिंजे दिलि तां, भली वञी पंहिंजो कियो लोड़े। न मरियम न, राणी मुंहिंजी दिलि ते कारो दाग आहे, मां हुनखे कॾहिं बि न छॾींदुसि। गुलाम सां गॾु तुंहिंजी धीअ बि बालाज खान जो टको मान कयो आहे। गुलाम में एतिरो दम किथे हुयो जो बालाज खान सां बग़ावत करे तुंहिंजी धीअ रत खे बाहि ॾेई वई आहे, रोज़ वधंदी थी रहे। मरियम, राणीअ जेका झुठ कई आहे न बालाज खान सां, उनमें तुंहिंजो बि आहे, पर मां वाइदो थो कयां, इन राणीअ खे तुंहिंजी अखियुनि जे आॾो मारींदुसि, पोइ तोखे बख़्शो न कंदुसि। छा शाहनवाज़ जो रस्तो रोकियो आहे सामणे जबल? बालाज खान शाहनवाज़ खान बची वियो, वक्त ते मुंहिंजा जवान उते पहुची विया। पुलिस शाहनवाज़ खे बचायो या के रूपोश बि ॿधा अथई? रूपोश भरी विया, पर मुंहिंजा जवान हुननि जे पोयां आहिनि। तव्हां खां इहे रूपोश किथां ॿधबा? मां पाण हिननि खे टोड़ाए सकाईंदुसि ऐं पोइ गोलियुनि जी पुछाड़ कंदोमान। तूं पंहिंजी पुलिस खे वठी वञी शाहनवाज़ खे असां ताईं पहुचाए वञ। ठीकु आहे बालाज खान। छा थियो आदा शाहनवाज़ खान खे? जिंदा आहे शाहनवाज़, शाहनवाज़ जे लाइ घणो फिक्र न कर, डर कढाइण तोड़ा हले। अदा शेर दिल ऐं रोशन जे जहिड़े में मुंहिंजे बाबा जी सार केरु लहंदो? मुंहिंजो बाबा त बालाज जी कैद में रत रोईंदो हूंदो। हाबिल, मां छा कयां? बेवस आहियां, लाचार आहियां। जेकॾहिं रब सां हिकिड़ो पुटु ॾे हाल, तिने बालाज खान जी बर्बादी जो कारण थिए हा। अम्मा, बालाज सां त अल्लाह पुॼंदो, तूं रुगो इजाज़त ॾे न, मां वञा ई न बालाज ॾे ऐं मेड़ मिंथ कयांसि, चवांसि त मुंहिंजे बाबा खे आज़ादु कर। कौन मञींदो? इहो मोह कंध लथो, तुंहिंजे रए मेड़ खे मञींदो कोन। पर जेकॾहिं तूं चईं थी खणी आऊं वेंदीसांसि, वञी मिनथियूं कंदीसांसि त मिठल खे आज़ादु करे। अम्मा, हिन बालाज जो ज़िद मां अभागी आहियां न, पोइ तव्हां मूंखे इजाज़त छो नथा ॾियो जीअं मां पंहिंजे बाबा जे मथां कुर्बान थी वञा? मां तुंहिंजो पीउ बालाज खान जा सितम बर्दाश्त करे वेंदो, पर राबिल तुंहिंजी कुर्बानी बर्दाश्त कोन करे सघंदो। कहिड़ो पीउ चाहींदो त हुनजी धीउ जो मांस मिरूं खाए? रामा, तुंहिंजी दिलि बि त नथी चाहे न त मुंहिंजो बाबा, मुंहिंजो अबो मुंहिंजे करे डोलावन में हुजे। राति ॾींहुं मुंहिंजी दिलि अबे जे लाइ रड़ियूं थी करे, मुंहिंजूं अखियूं अबे खे ॻोल्हनि थियूं। रब कंदो तुंहिंजी फरियाद इन बालाज खान खे बर्बाद करे छॾींदी। बस तू रुगो झोली खणी इन बालाज खान खे बदुआ ॾींदी रह। रब पाक वटि
राबेल जी फरियादूं तमामु घणियूं आहिनि ऐं उहे सभु फरियादूं हिन बालाज जे लाइ आहिनि। पर ख़बर न आहे अलाए छो नथो इंसाफ़ थिए। थींदो इंसाफ़, थींदो इंसाफ़। रब जी देग तपणी आहे, तूं रुगो फरियाद पंहिंजी कंदी रहो। न राबेल, तूं दिलि न हार। अम्मा तूं छो नथी वञे हिन बालाज जे घर? मन हुन ज़ालिम जी दिलि मेण थी पवे। वेंदुसि वेंदुसि राबेल, पर पहिरीं नजमा वारनि ॾे वञा। उनखे चवां त रोशन ऐं जावेद खे सम्झाए त शेर दिल जा दुश्मन न थियो। शेर दिल त सभिनीनि जो सॼण आहे। मिठल अञा बि तोखे सोचण जो वक़्तु आहे। सरदार बालाज खान खे उनजी दिलि जो करार ऐं ख़ुशी ॾींदो या न? कमदार, बालाज खान नफ़रत जे लाइक़ु आहे। तव्हां पंज मूंखे मारे छॾियो ऐं मुंहिंजो इनकार आहे त पोइ तुंहिंजी ज़िंदगी बि पूरी आहे पोड़ा। बाबा साईं, मल्हार वारा मिठल खे छॾाए विया। ओचितो अची गोलियुनि जो कड़को कयाऊं। मल्हार वारनि फायर कया? छा तव्हां वटि हथियार कोन हा? या तव्हांजी ॿाहुनि में बल कोन हो? पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। तुंहिंजे मरी वञण खां पोइ बि सरदार बालाज खान पंहिंजे दिलि जी असरत पूरी कंदो। तुंहिंजी धीअ सां निकाह कंदो। तुंहिंजी धीअ सरदार बालाज खान जी कुंवार थींदी। न न, ईअं कॾहिं बि न थींदो। उहो ॾींहुं बालाज खान जो आख़िरी ॾींहुं थींदो। जे वरी मुंहिंजी न्याणीअ ते नहाक करण जी कोशिशि कई त अजायो दिलि खे ॿोड़ पुला खाराई तो मिठल। तुंहिंजे सारंग ऐं मल्हार में एतिरो दम ई न आहे जो बालाज खान जे अॻियां वॾी आवाज़ में ॻाल्हाइनि पिए। मरण लाइ तयार थी वञ। तुंहिंजो खेल ख़तम। राधा माण्हू मरी पियो आहे। हेड़ो गरो थी आहे, निकल गयो। भॼी विया बालाज जा लोफर। मासड़ तोॾे त ख़ैर न? मुंहिंजे ख़ैर आहे पुटु, पर तोखां त रत थी वई। मासड़ मामूली तक तूं परेशान न थी।
धक मामूली ना है मल्हार भा। काका तव्हां घर हलो त मां मल्हार जी पट्टी कराए अचां। सारंग भा मूंखे मामूली धक न मारींदो, तूं परेशान न थी। ॿियो त अॼु मासड़ ज़ालिम जे क़ैद मां आज़ादु थियो आहे। मां ॾाढो ख़ुशि आहियां। मासड़ हल त घर हल। जबल ऐं सावण मुंहिंजा दुश्मन आहिनि। रस्ते में दे करे तोखे मारे विझनि न त सीनो ताणे चवनि बालाज खान जे भाउ खे मारियो आहे। भाउ बालाज खान तो मूंखे भाउ सम्झो किथे आहे? ऐं ॿियो त हू तुंहिंजा दुश्मन किथे आहिनि बालाज खान? तूं आई पंहिंजे खानदान जो दुश्मन। बंदि कर पंहिंजी बकवास ऐं आइंदा मुंहिंजी इजाज़त खां सवाइ ॿाहिरि न निकिरी जाए। न बालाज खान न, शाहनवाज़ खान अहिड़ो हुकुम कॾहिं बि तुंहिंजो कोन मञींदो। ऐं तोखे बि चवां थो त पंहिंजो सॼण थी राज खे राज़ी कर। शेरदिल दुश्मन आहे शेरदिल बालाज खान जो। उन मंठार खे पाण वटि पनाह ॾिनी आहे ऐं तोखे ख़बर आहे मंठार असांजो केतिरो ॾोही आहे। शेरदिल जो चाचो तो मारायो ऐं नूरल जी हयाती तो गिड़काई। गमदिल जे भाउ खे मारे छॾी, पोइ बि शेरदिल असांजी इज़त खे पंहिंजे घर में पनाह ॾिनी। बालाज खान अञा बि उन जे मथां ॾमरियल आहे। बाबा साईं मल्हार वारा मिठल खे छॾायो आहे। ओचितो अची गोलियुनि जो कड़को कयाऊं। मल्हार वारनि फायर कया छा तव्हां वटि हथियार कोन आहे या तव्हांजी ॿाहुनि में बल कोन हो जो उन्हनि जूं छातियूं ॾारे कोन सघो आहे? सरदार साईं जहिड़ो असां बि कयो, मल्हार बि ज़ख़्मी थियो पर मिठल छॾाए विया। दिलि त चवे थी त तव्हां ॿिन्हिनि जा सीना गोलियुनि सां छाणी करे छॾिया, पर खुदा जो खौफ कर बालाज खान। छो तो इंसान जो खून पाणी वांगे पाए। तर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त उफट न मारे छॾियईं। कमदार मंठार जी तलाश कयो, बाक़ी न मिठल ऐं मल्हार जो बंदोबस्त मां पाणे कयां थो। तूं वञ सूबेदार खे चओ त हिन मल्हार वारनि खे टंगी अचे। बाबा तुंहिंजी राबेल जूं अखियूं रोज़ रुनियूं आहिनि, सिर्फ़ तुंहिंजे इंतज़ार में। हिकु पल बि बाबा तोखां सिवा सुख जो साह न आहे कयो असां। बाबा हाणे त छॾे न वेंदे न। बाबा मां तोखां सिवा मरी वेंदी सां। हाणे न छॾे वञ। बाबा बालाज खान तो ते ॾाढो ज़ुल्म कयो हूंदो न, मारियो हूंदई न तोखे? ज़ालिम जो कमाए ज़ुल्म कर ऐं मज़लूम जो कमाए बर्दाश्त कर। पर मुंहिंजी अम्मा मां हुन बालाज खान जो कोई बि हुकुम कोन मञियो आहे। मिठल मुंहिंजी त सलाह आहे त हितां हाणे हल त लॾे हल। सिकंदर खान इन हीअ ज़ालिम बालाच जी हयाती न जबल जे मथां बार आहे बार। मूंखे मुंहिंजे भाउ बहावल जी क़बर अॼु बि मयारूं थी ॾे। ज़ालिम बालाच अञा जीअरो आहे त पोइ जबल खान बालाच जे सिर छो नथो खणी? पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। मिठल मुंहिंजी त सलाह आहे त हितां हाणे हल त लॾे हलूं।
मोह बालाज खान असांखे हिते रहण कोन ॾींदो। मुरादा सोचो तो मां भी इहो ई आहे, पर हिन हाल में छॾे हलण ठीक न आहे। अम्मा तूं भली वञी मासी वारनि खां मासात वारनि जा हाल वाल वठी अच। मां पंहिंजे बाबा सां पंहिंजे दिलि जा हाल ओरिया। माई हाजुल त ज़हर उगाशींदी मुंहिंजी धीअ, मुरादा खे उॾे न मूंखे। अधी हाजुल जो हां झुरी पियो हो तुंहिंजे लाइ। तूं बि हाजुल जो ॻाल्हियूं विसारे छॾ। मुरादा तुंहिंजी भेण जेके मिठल जे मुंहं ते लीका कढिया आहिनि न, उहे विसारण जहिड़ा न आहिनि। पर ही वक़्तु न आहे दर्द बयान करण जो। जे तुंहिंजी दिलि चवे थी त तूं भली वञ। मासा ताईं अदा सारंग राफेल खे नई ज़िंदगी ॾिनी आहे। तोखे आज़ादु कराए बाबा। जेकॾहिं हाणे कावड़ करे वेहूं त मुंहुं मयारत थींदी न। मिठल रुसण परचण जी ॻाल्हि त परे पई आहे, पर बलहार ते जेके ज़ख़म लॻा आहिनि, जे तूं मूंखे मोकल ॾी त। ठीकु आहे मुरादा, तूं थी अच। ठीकु आहे बाबा चाचा रमज़ान खे न अलाए केरु मारे वियो आहे। ऐं अदा रोशन आहे न, उनजो सॼो शक अदा शेर दिल ते आहे। छा शेर दिल? न धीअ, रमज़ान खे त मुंहिंजे साम्हूं हुन बालाज खान ज़ालिम मारियो आहे। शेरदिल ॿुधो आहे त मल्हार चाचे मिठल खे आज़ादु करायो आहे। शेरदिल चाचो मिठल आज़ादु थी घर पहुची वियो आहे। सुठो थियो जो चाचो मिठल आज़ाद थी घर पहुतो। जेकॾहिं आज़ाद न थिए हा न त चाचे रमज़ान वांगुरु मारियो वञे। पर चाचे रमज़ान जे खून में रोशन वारा तोखे ॾोही कयूं वेठा आहिनि ऐं जहिड़ो बि करे चुका आहिनि। इन रोशन जे चवण ते शेरदिल खूनी थी वेंदो न ई वरी उन्हनि खे इहो चवंदुसि त शेरदिल सां जहिड़ो न कयो। सभिनी जो ख़ैर ख़्वाह, पर यार पंहिंजो सॼण कोन आहे ऐं मल्हार बि मटिजी वियो आहे। गुलाब सभिनी माइटनि जे दिलनि में भली मुंहिंजे लाइ बाहि भरियल हुजे, पर सच पुछी न मुंहिंजी दिलि में उन्हनि सभिनी लाइ खेर आहे। भली तूं दरिया दिल थी, पर हू तोखे बंदूक हणण में देर न कंदे शेरदिल। शेरदिल जो सीनो रुक जो आहे, रुक जो। दुश्मननि जी बंदूक शेरदिल जो सीनो पार करे कोन सघंदी। बाक़ी मल्हार वारा मुंहिंजा मिट आहिनि, मिट। उहे मूंखे कोन मारींदा। शेरदिल सॼो तर तपाए छॾियो आहे बालाज मंठार जे लाइ, ऐं हर जाइ ते बालाज खान जा माण्हू उन्हनि जी तलाश में आहिनि। जॾहिं मंठार असां वटि पनाह में हुयो न त असांखे उनजो फिक्र हुयो। हाणे जेको उनजो नसीब। शेरदिल जेकॾहिं मंठार हाणे असांजे मुंहुं चढ़ी वञे त उन सां सॼण थी मिलिजे या दुश्मन? इहो फ़ैसिलो उन वक़्त जो मारी कंदो त मंठार खे कहिड़ी सज़ा ॾियणी आहे। गुलाब मंठार हिकु कातिल आहे, कातिल। इहा ॻाल्हि मूं कॾहिं बि विसारी कोन्हे। पर बालाच जी धीउ खे शेरदिल पंहिंजी भेण जो दर्जो ॾिनो आहे। इहा ॻाल्हि बि मूंखे चङी तरह यादि आहे।
रब बचायो मुंहिंजो पुट खे मारोल अदा मिठल जे करे मुंहिंजो पुट ज़ख्मी थी पियो आहे पर तो वारी मासी ॿ पैर भरे पुछण बि कोन आई आहे। मासी ईंदी अम्मा पर असांखे बि मासड़ ॾे हलणु घुर्जे। मासड़ मुसीबत मां आज़ाद थी आयो आहे। ख़बर न आहे अम्मा जी दिलि में अलाए छो मासड़ वारनि जे लाइ नफ़रत आहे। काको मिठल ज़िंदा न हुजे जेकॾहिं असां वक़्त ते न पहुचूं हा त बलार भाउ ॾे ख़ैर आहे उहे मारुल काके मिठल ॾे हाल पुछण वञिजो। अड़े हाय शाबाश तई वॾी शाबाश तई हाजिर पक्की आहे वॾी पक्की आहे तुंहिंजी त सरी थी वञे पर माई मुरादां जी नथी सरे। जी मूं मल्हार जो ॿुधो मुंहिंजो त साह ई निकिरी वियो। हबा ॾे ख़बर तुंहिंजो ज़ख़्म कीअं आहे? मासी मामूली धक आहे ठीक थी वेंदो। ऐं हा मासी मासड़ खे रोकजो त घर खां ॿीहर ॿाहिरि न वञे न त इहो बालाश खान वरी मासड़ खे क़ैद करे छॾींदो। अब बाहे का लगे ने मोए खे ना हक बा ना असांजे पोयां अची पियो आहे मो असांजी जान ई नथो छॾे। मासी मासड़ खे मञाए त अदा ऐं राबेल जी शादी करायूं त पोइ वञी हुन ज़ालिम जो आसरो पलबो। हाली त शादी के छॾ मुंहिंजो पुट ज़ख्मी आहे तू भला भाउ जे पोयां पई छा? तू परेशान न थी हाजुल परेशान न थी अल्लाह वॾो आहे सभु सही थी वेंदो। अबा अल्लाह साईं तोखे वॾी ॼमार ॾींदो तो ई सारंग मिठल खे आज़ाद करायो आहे। इहो वॾो थोरो तो असां ते करे छॾियो। चाची हाजुल जी दिलि में न कजाए भेण आहे तुंहिंजी बाक़ी काको मिठल असांजो वॾो आहे उन जे लाइ असां कुझु बि करे सघूं था। हा बाप मूंखे बि तव्हां मां पुटनि जी आसीस ईंदी आहे पर हाजुल जो मां दिलि में कई आई कोन भई जेको वणेसि करी। सिकंदर खान बची वियो बालाच जो भाउ हथ अचे हा न त कारे जबल जो पाणी पीआरियांसि। बालाच जे कन ते जूं बि कोन चुरे आ शानवाज़ लाइ जबल पर चवंदा न आहिनि त दुश्मन जी दांगी भॼे तब बि भलो इहो कम ज़रूर थिए आ। बालाच जो भाउ शाहनवाज़ खान शेर दिल ऐं पुलिस जे करे बची वियो न त उफट मरी वञे आ सिकंदर खान। असांजो पलांद बाला जे मौत सां पूरो थींदो। जबल खान तव्हां तयारी कयो त बाला जो कंधु कपे जबल खणी हलूं ऐं ॿुधायूं जबल जे माण्हुनि खे त असां बहावल जे खून जो बदिलो वठी आया आहियूं। बालाच जे मौत सां सभिनी जा पलांद पूरा थी वञनि हा पर उन खां पहिरियां शेर दिल जो सिर खणो ऐं मंठारे बि जांच कयो त किथे आहे। सिकंदर खान मंठार जे करे मुंहिंजो भाउ बहावल मारिजी वियो इन ॻाल्हि जो वीचार मूंखे ज़रूर आहे पर मंठार खे मां मारियां इहो कमु मूंखां कॾहिं कोन थींदो। तव्हां भले वञी मंठार खे ॻोल्हे मारे छॾियो मां इन ॻाल्हि लाइ तव्हांखे कोन थो रोकियां। सिकंदर खान असां मंठार खे ज़िंदा कोन छॾींदासीं पर ख़बर पवे त आहे किथे। मंठार जो अंजाम मौत आहे जबल खान बालाच उनखे ज़रूर मारींदो। सिकंदर खान तव्हां पंहिंजे माण्हुनि खे पाबंद कयो त शेरदिल ऐं बालाज खान जी असांखे ख़बर ॾींदा रहनि। जेकॾहिं वारे में आया न माफ़ असां बि कोन कंदासीं ऐं तव्हां बि कोशिश कयो जेतिरो जल्दी बालाच मरंदो न ओतिरो ई जल्दी असांजे मथे जो सूर लही वेंदो। सिकंदर खान इन हीअ ज़ालिम बालाच जी हयाती न जबल जे मथां बार आहे बार। मूंखे मुंहिंजे भाउ बहावल जी क़बर अॼु बि मयारूं थी ॾे। ज़ालिम बालाच अञा जीअरो आहे त पोइ जबल खान बालाच जे सिर छो नथो खणी ऐं भाउ जे क़बर जूं मयारूं थो खणी।
नगर पाप नगर